एक वक्त हो जॾहिं इंसान जंगू तलवारनि सां विढ़ंदा हुआ, पोइ वक़्तु बदिलियो ऐं बंदूकनि ऐं तोपनि जंग जो अंदाज़ बदिलाए छॾियो। उन दौर में उहो मुल्क ताक़तवर सम्झियो वेंदो हो जीअं वटि वॾी फ़ौज ऐं वधीक हथियार हूंदा हुआ। पर हाणे दुनिया बदिलजी चुकी आहे। अॼु दुनिया जो फ़ैसिलो फ़ौजनि जी तइदाद सां नाहे थींदो, पर हिकु बटण दॿाइण सां थी सघे थो, जेको सेकंडनि में पूरी दुनिया जो नक्शो बदिलाए सघे थो। हा, असां ॻाल्हाए रहिया आहियूं एटमी हथियारनि बाबति। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे दुनिया जे उन्हनि 9 एटमी ताक़तवर मुल्कनि बाबति ॿुधाईंदासीं जेके न सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़नि पर पूरी दुनिया जी सियासत ते असरअंदाज़ थियनि था। त अचो इन हैरत अंगेज़ ऐं मालूमाती सफ़र जी शुरूआति करियूं था। असांजी लिस्ट में 9 नंबर ते उत्तर कोरिया अचे थो, जेको साइज़ में नंढो हुजण बावजूदु दुनिया जे ख़तरनाक मुल्कनि मां हिकु सम्झियो वञे थो। उत्तर कोरिया जी गादी जो हंधु प्यांगयांग आहे। इन जी आबादी लॻभॻि 2 करोड़ 60 लख आहे। इन जी एराज़ी तक़रीबन 1,20,540 चौरस किलोमीटर आहे। अंदाज़नि मुताबिक़ हिन मुल्क वटि 20 खां 30 ताईं एटमी हथियार मौजूदु आहिनि ऐं हू पंहिंजे मिज़ाइलनि टेस्टनि ज़रिए दुनिया खे बार बार हैरान कंदो रहे थो। 8 नंबर ते इसराइल आहे, जेको सरकारी सतह ते पंहिंजो एटमी ताक़त खे तस्लीम नथो करे, पर आलमी सतह ते उहो मञियो वञे थो त इन वटि हथियार मौजूदु आहिनि। इन जी आबादी लॻभॻि 96 लख आहे ऐं इन जी एराज़ी तक़रीबन 21,640 खां 22,072 चौरस किलोमीटर आहे। अंदाज़े मूजिबि इसराइल वटि 80 खां 90 ताईं एटमी हथियार आहिनि ऐं हू पंहिंजे सिक्योरिटी लाइ इंतिहाई सख़्त पॉलिसियूं अख़्तियार करे थो। नंबर 7 ते पाकिस्तान अचे थो, जेको इस्लामी दुनिया जो पहिरियों ऐं वाहिद एटमी मुल्क आहे। पाकिस्तान जी गादी इस्लामाबाद आहे। इन जी आबादी लॻभॻि 24 करोड़ 90 लख आहे। इन जी एराज़ी तक़रीबन 70,70,880 चौरस किलोमीटर आहे। अंदाज़े मुताबिक़ पाकिस्तान वटि 100 खां 170 ताईं एटमी हथियार मौजूदु आहिनि। पाकिस्तान सन 1999 में पंहिंजो एटमी तजुर्बनि ज़रिए दुनिया खे हैरान करे छॾियो ऐं इन खां पोइ इलाइक़े में ताक़त जो नओं तवाज़ुन तब्दील थी वियो। 6 नंबर ते भारत आहे, जेको ॾखण एशिया जी हिकु वॾी ताक़त तौरु सुञातो वञे थो। भारत जी गादी जो हंधु नई दिल्ली आहे। हिन जी आदमशुमारी लॻभॻि 1 अरब 97 करोड़ आहे। इन जी एराज़ी 35,87,283 चौरस किलोमीटर आहे। भारत वटि अंदाज़े मुताबिक़ 160 खां 170 ताईं एटमी हथियार मौजूदु आहिनि। 5 नंबर ते बर्तानिया आहे, जेको दुनिया जे पुराणनि एटमी ताक़तुनि मां हिकु आहे। इन जी गादी जो हंधु लंडन आहे। इन मुल्क वटि लॻभॻि 200 एटमी हथियार मौजूदु आहिनि ऐं हू पंहिंजा हथियार ख़ासि तौर ते आबदोज़नि में रखण लाइ मशहूरु आहे। 4 नंबर ते फ्रांस आहे, जेको यूरोप में हिकु मज़बूत ऐं ख़ुदमुख्तियार एटमी ताक़त तौरु सुञातो वञे थो। फ्रांस जी गादी जो हंधु पेरिस आहे। इन जी एराज़ी तक़रीबन 6,43,801 चौरस किलोमीटर आहे। अंदाज़े मुताबिक़ फ्रांस वटि लॻभॻि 290 एटमी हथियार मौजूदु आहिनि ऐं हू पंहिंजे दिफ़ाई पॉलिसी ऐं ॿियनि ते भारण बदिरां पाण ते भरोसो करे थो। 3 नंबर ते चीन आहे, जेको दुनिया जी तेज़ी सां वधंदड़ फ़ौजी ताक़त आहे। चीन जी गादी बीजिंग आहे। चीन वटि 400 खां वधीक एटमी हथियार आहिनि ऐं हू पंहिंजी ताक़त खे तेज़ी सां वधाए रहियो आहे, जीअं करे मुस्तक़बिल में उहो वधीक मज़बूत थी सघे थो। 2 नंबर ते अमेरिका आहे, जेको दुनिया जे सभ खां वधीक फ़ौजी ताक़त तौरु सुञातो वञे थो। अमेरिका जी गादी वाशिंगटन DC आहे। इन जी एराज़ी तक़रीबन 9,833,513 चौरस किलोमीटर आहे। अमेरिका वटि 5,000 खां वधीक एटमी हथियार मौजूदु आहिनि ऐं उहो ई मुल्क हो जीअं दुनिया में पहिरियों भेरो एटमी बम इस्तेमालु कयो। 1 नंबर ते रूस आहे, जेको दुनिया में सभ खां वधीक एटमी हथियार रखण वारो मुल्क आहे। रूस जी गादी मॉस्को आहे। आबादी लॻभॻि 14 करोड़ 3 लख आहे। इन जी एराज़ी तक़रीबन 70,75,400 चौरस किलोमीटर आहे, जेका दुनिया में सभ खां वॾी आहे। रूस वटि 5,800 खां वधीक एटमी हथियार मौजूदु आहिनि। उहो ई सबबु आहे जो रूस खे दुनिया जी सभ खां वधीक एटमी ताक़त सम्झियो वञे थो। उहे हुआ दुनिया जा 9 सभ खां ताक़तवर एटमी मुल्क, जेके न सिर्फ़ु पंहिंजी इलाइक़े पर पूरी दुनिया जी सियासत ते नज़रअंदाज़ थियनि था। एटमी ताक़त हिकु तरफ़ हिफ़ाज़त जो ज़रियो आहे त ॿिए तरफ़ इंसानियत लाइ वॾो ख़तरो पिणु आहे। तव्हांजे ख़्याल में दुनिया जो सभ खां ख़तरनाक मुल्क कहिड़ो आहे? कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधाइजो। अहिड़नि वधीक मालूमाती वीडियोज़ जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो।